रानीपुर खां नबी बख्श सोलंकी की रिपोर्ट मुताबिक गवर्नमेंट एलिमेंटरी स्कूल जान मोहम्मद वंडीर में मरहूम हाजी अब्दुल सत्तार सुमरो के नाले से मनसूब मिठे पानी की टंकी जो क़याम अमल में आंदो, जंहिंजो इफ्तिताह स्कूल के HM मैडम रुखसाना सुमरो कयो। शागिर्दन वालिदैन ऐं उस्तादन इफ्तिताही तकरीब में शिरकत कई। उन मौके ते उस्ताद हैदर अली उमरानी ऐं ॿियनि उस्तादन सिंध प्रेस क्लब रानीपुर के सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे स्कूल खे मिठे पानी जो मसइलो काफ़ी वरहनि खां दरपेश हुयो, जेको मैडम रुखसाना सुमरो पंहिंजे मदद पाण तहत मिठे पानी जो मसइलो हल करे छॾियो आहे, जंहिं करे शागिर्दनि जा वालिदैन ऐं स्कूल जे उस्तादनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। काफ़ी वरहनि खां स्कूल मिठे पानी जी सहूलियत खां महरूम हुयो, जंहिं करे शागिर्द घरां पानी जूं बोतलूं साण खणी ईंदा हुआ। मैडम रुखसाना सुमरो जे अहिड़े बहितरीन अमल ऐं कोशिश सां शागिर्दनि खे बहितर सहूलियत मुयसर थी आहे, जेका तारीख़ जे वरक़नि में सोनहरी अखरनि सां लिखी सघिजे थी वेंदी। मैडम के ईंदे ही मतलब अञा 2 महीना ऐं कुछ ॾींहं थिया आहिनि। मैडम इन 2 महीननि में इंतहाई तमामु सुठो क़दम खयो आहे। मैडम असांखे पाणीअ जो इंतज़ाम करे ॾिनो आहे। ॿारनि जी सिहत जो ख़्यालु रखियो आहे। पहिरियों ॿार खारो पाणी था पीअनि, जेको ॿारनि जी सिहत लाइ तमामु नुक़सानदार हुयो। ऐं ॿार जेकॾहिं ॿारनि जी सिहत सुठी न हूंदी त ॿार तालीम कीअं हासिलु करे सघंदा। मैडम पंहिंजी माउ वारो माना हिते रोल प्ले कयो आहे, पंहिंजे बच्चनि जो एतिरो ख़्यालु रखियो आहे ऐं मैडम तमामु सुठो कमु कयो आहे। मूंखे तमामु मिठे पाणीअ जो इफ्तिताह स्कूल जी हेडमिस्टर मैडम रुखसाना सुमरो साहब जिन कयो आहे। तव्हां इन स्कीम जे इफ्तिताह खे कीअं पिया ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो ग़ुलाम तकी सदर आहे। मां एज़ अ PhD 2022 में IBA जो कयो आहियो। असांखे त हिते 3 साल थी विया आहिनि, पर गुज़िरियल जो काफ़ी अरसे खां हीअ स्कूल 1940 में जीअं मैडम समय ॿुधायो उन खां हलंदड़ आहे। हिते पाणीअ जो तमामु घणो वॾो इशू रहियो आहे। खारो पाणीअ जंहिंजी TDS तक़रीबन 2100 TDS रही आहे ऐं तमामु ॿारनि जी सिहत जे लाइ, उस्तादनि जी सिहत जे लाइ तमामु हानिकारक रहियो। ऐं मैडम साहिबा पर्सनल जेको आहे पंहिंजे जेब ख़र्च करे पंहिंजे फादर जी हाजी अब्दुल सत्तार सुमरे जी ईसाले सवाब जे लाइ हिकु बहितरीनु क़दम खयो आहे। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त असांजा ॿार, असांजा उस्ताद पसगिरदाई हिन अमल मां तमामु घणो ख़ुशि आहे। ऐं असां सभु दुआगू आहियूं उस्ताद त साईं हाजी अब्दुल सत्तार जे सुमरे साहिब जे रूह उन जेको हे कमु हिते शुरू कयो आहे, पाणीअ जो जेको लाइन छिकड़ाई आहे उन जे लाइ तमामु घणा असां मैडम खे थोरा कया। हाणे मुंहिंजो थोरो बैकग्राउंड हिन सां वाटर जी स्कीम सां या वाटर जी क्वालिटी सां आहे। असुल में छा हूंदो आहे, असां वटि जेको पाणीअ जो जेको पीअण जो लॻो थियल आहे तव्हां पी सघिजे थो, रिकमेंडेड आहे, उहो तक़रीबन 200 खां 500 ताईं TDS हुजे। पर हाणे असां वटि जेके 2 नलका हिते बोर लॻल हुया उन्हनि जी TDS 1600 खां 2100 हुई, जेका हरगिज़ रिकमेंड न आहे त को इंसानु या को जानवर उनखे वापराए। सो इन जो इहो पाणी जेके हिते ॿार पीअनि पिया त उन्हनि खे मुख़्तलिफ़ पेट जूं बीमारियूं के स्किन जूं बीमारियूं थी सघनि थियूं। ऐं उनखे बचाव जे लाइ असां छा कंदा हुआसीं त ॿारनि जो पाणी परे खां भरे ईंदा हुआसीं। उते जे लाइ छोकिरा बि कॾहिं भरण ईंदा हुआ, कॾहिं असांजा माण्हू रखियल हुया प्राइवेट, उहे पुॼाईंदा हुआ। माना तकलीफ़ हुई हिकिड़े क़िस्म जी। मैडम अची इन